तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए तो बादशाह जो बादशाह मा अल्लाह आया जेके चाही दुआ बादशाही अता फरमाई दो आया जेका चाही दुआ बादशाही कसी दो आया जेके चाही दुआ इज्जत अता फरमाई दो आया जेके चाही दुआ जलील और रसवा का दुआ रब जी हथ में हर भलाइया ऐ वो रब हर शे जे मथा कादर रब जी मर्जिया के गरीब के बादशाह बनाए तब बनाए अल्लाह जी मर्जी के गरीब के बादशाह बढ़ाए तरफ बढ़ाए तो सके किसी को ताज सुल्तानी किसी को भी दर दर की सुभान अल्लाह किसी को ताज सुल्तानी किसी को भी दर दर की मौला तेरी मर्जी जिधर चाहे उधर कर दे पोयम सुभान अल्लाह बचो किसी को ताज सुल्तानी किसी को भी दर दर की वो शाहों को गदा कर दे गदा को बादशाह कर दे इशारा उसका काफी है घटाने में बढ़ाने में अल्लाह जी मर्जिया बादशाह के तो चवे हजरत अबू मूसा साले तो चवे से बादशाह अल्लाह हुआ तुझी जे का बादशाहिया आरजी बादशाहिया उन बादशाह जे खोपड़िया कम कयो उन जो वाकई मुझी आरजी बादशाहिया वाकई अजमा गैर शरई कम कोन कदस अल्लाह जे वलीन जो शान इंदरालो को केड़े तरीके से समझाई दोवा को केड़े तरीके से समझाई दोवा बादशाह बेगाल समझी वयो आडा चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अने बद फासला त पढ़ायो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत अबू मूसा साले जकी दोस्त रहमतुल्लाह अलैहि रस्ते साचे पियो पानिया उन पानी में सूप कर दो पियो अचे सूप कड़ी करे खादई खाण का बाद में नफ्स मलामत कैसे त तो हे छा करे विधवा अचो त अल्लाह जे कुरान का पुछा जो त नफ्स घणा किस्म आहे सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह इंशाअल्लाह मां 9 बजे का अग में बस कंदुस सही द त मुके बुधाए जे दिसां तो जमात में सुस्ती थी वया भला थोड़ो चुस्ती दिखारो ॾाढा सुभान अल्लाह हजरत अबू मूसा साले जकी दोस्त रहमतुल्लाह अलैहि रस्ते सा अचे पियो सूफ खणी खादई खाण का बाद में नफ्स मलामत कैसे अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमायो वमा उबर्रिउ नफ्सी इन्नन नफ्स लअम्मारतुम बिस्सूइ इल्ला मा रहिम रब्बी इन्न रब्बी गफूरुर रहीम अल्लाह ताला फरमाए तो बेशक नफ्स अम्मारा जेको बुराई जो हुक्म नींदो आ नफ्स अम्मारा चवंदो आ गलत फेलो कर को मसलो कोने को गुनाह कर को मसलो कोने को बियो केड़ो नफ्स आ बियो आहे नफ्स लवामा अल्लाह ताला फरमायो ला उक़सिमु बियौमिल क़ियामह वला उक़सिमु बिन्नफ्सिल लव्वामह अल्लाह ताला फरमायो कसम क़यामत जो ऐ कसम नफ्स लव्वामा जो नफ्स लव्वामा छाए जेको तोखा गुनाह थींदो आ गुनाह का बाद में पछताव थींदो थई त काश मां यो गुनाह न कया हा काश मां यो गुनाह न कया हा इन खां बचा हा रे आहे नफ्स मुतमइन अल्लाह ताला फरमायो या
अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्नह इरजिई इला रब्बिक रादियतम मर्दियह फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। अल्लाह ताला कुरान मजीद में नफ्स मुतमइन्ना जी गाल कया, ए नफ्स मुतमइन्ना रब करीम जी तरफ मोट, इरजिई इला रब्बिक रादियतम मर्दियह, रब तो सा राज़िया तो रब सा राज़िया है। जने तवां सा नमाज ते ईंदा हूं, नमाज पढ़ी बाहर निकलदा हूं त मुंहिंजा मौला तुंहिंजा इंसान अॼु नमाज नसीब थिया, अॼु मूंसां भलाई थिया, नमाज नसीब थिया, अॼु मां हेतिरी सलात पढ़ी आहे, अल्लाह जी मेहरबानी आहे, नफ्स मुतमइन्ना दिल खुश थींदी आहे जॾहिं असां इबादत कंदा आहियूं। रड़िया चओ सुभान अल्लाह। हज़रत अबू मूसा साले जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैहि खे मलामत थी त हे सूफ़ खणी खाई विधो आ, अलाए कंहिंजो अफ़सोस असां मुसलमाननि ते बराबरि हक़ पिया खाऊं, ना हक़ पिया कयूं, परायूं चोरियूं पिया कयूं, सीना ज़ोरियूं पिया कयूं, इन्हनि खां तो असांखे बचणो आहे। अल्लाह ताला फरमायो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू ला तअकुलू अम्वालकुम बैनकुम बिल बातिल। अल्लाह फरमायो ईमान वारो परावा माल नाहक न खायो, न खाओ अजाए तरीके से परावा माल न खाओ। हजरत अबू मूसा साले जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैहि सूफ खाधो आ, खाइण खां बाद में मलामत थस, अॻिते आयो आ हिकिड़े शख्स खां पुछा की उन शख्स चयोसि अॻिते बाग थई, उन बाग वारे सां मिल। हजरत अबू मूसा साले जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैहि उन बाग वारे वट आयो आ जंहिंजो नालो हजरत अब्दुल्लाह सौमैया। सुभान अल्लाह। नालो चाहे हजरत अब्दुल्लाह सौमई, छा नालो आ? हजरत अब्दुल्लाह सौमई। उन वटि जॾहिं हजरत अबू मूसा साले आयो अची चयांसि त मां अवां जो सूफ़ खणी खाधो आहे, रस्ते सां पाणीअ ते तरंदो पियो अची, हाणे मूंखे हिन जी माफ़ी मिली। हजरत अब्दुल्लाह सौमई सोचो त मुंहिंजे बाग मां अलाए केतिरा सूफ़ पटिजी विया, को माफ़ी वठण कोन आयो आहे, पक ॿियो को कोन्हे, अल्लाह जो कामिल वली आहे, ए अल्लाह जो कामिल अकमल वली आहे। हजरत अबू मूसा साले जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैहि जी पूरो महीनो मुझे हिन बाग जी निगहबानी कंदे, इन रिवायतुनि में अचे तो 12 साल इन बाग जी निगहबानी कंदे। उन खां बाद में सोचींदासे हलंदे हलंदे वक्त गुज़रंदो वियो, जॾहिं टाइम पूरो थी वियो हजरत अबू मूसा साले आयसि, अची करे चयसि हाणे माफ़ी ॾियो मूंखे, हाणे मां वञण लाइ तैयार आहियां, जेका मुद्दत ही मुद्दत पूरी थी वई। हजरत अब्दुल्लाह सौमई रहमतुल्लाह अलैहि फरमायसि इन्ही मां तोखे कोन वञण ॾींदुसि, तोखे मुंहिंजे न्याणीअ सां निकाह करणो आहे, जेका अखियुनि खां अंधी आहे, हथनि खां टुंडी आहे, पेरनि खां मंडी आहे, ज़बान खां गूंगी आहे, कननि खां ॿोड़ी आहे, इन सां शादी कंदी त पोइ तोखे माफ़ी मिलंदी, पोइ तोखे माफ़ी मिलंदी। निकाह थियो मुख्तसर ॻाल्हि, निकाह थियो, निकाह खां बाद में छा ॾिसी हज़रत अबू मूसा साले उहा औरत ॻाल्हाए बि थी, ॿुधे बि थी, हथ बि सही सलामत, पेर बि सही सलामत, बाहर निकरी आयो, साईं अवां जेके ऐब पिया ॿुधायो उन्हनि मां हिकिड़ो ऐब बि कोन्हे को। हजरत अब्दुल्लाह सौमई फरमाया वेर त तोखे ॿुधायां त इन जो छा राज़ आहे, छा रमज़ आहे, छा ॻाल्हि आहे। हजरत अबू मूसा साले खे ॿुधाए त गैर शरई कॾहिं बि हथ सां कमु कोन कयो अथई, इन करे हथनि खां टुंडी कॾहिं बि गैर शरई कमु कोन कयो अथई। भला पोइ ज़बान खां गोगी कीअं, ते ज़बान सां कॾहिं गार गंद न ॾिनो अथई, कननि खां ॿोड़ी कीअं, कॾहिं कननि सां लॻ बि कलाम न ॿुधई, अजाई ॻाल्हि कोन ॿुधई, गाना कोन ॿुधई, फिल्मियूं अखियुनि सां कोन ॾिठई, ग़लति इरादो कोन कई। भला पेरनि खां मंडी कीअं, गॾे जे शहर खां राणीपुर कोन वई। अरे जो सुभान अल्लाह।
मतलब बाहर निकती होने का ये निकतिया तब बात करता थी करे निकतिया इन्हें कौन निकतिया वो निकाह थियो निकाह थियण खां बाद में सोनो दस्तगीर जे करे जाओ आ त इन जोड़े मो जाओ आ नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर उलमा सुन्नत हजरत अबू मूसा साले जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह के मुझे महबूब दीदार करायो आहे असा तमा सब चाहंदा हूं त महबूब तो असा के दीदार कराई दो बेड़ा पार थी वेंदा अजुत आधी रात जो मुखे सोहणो सरवर याद पियो जी फिटी मुखे हो तो हर हर याद पियो अजुत आधी रात जो मुखे सोहणो सरवर याद पियो जी फिटी मुखे हो तो हर हर याद पियो हजरत अबू मूसा साले जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह के मुझे महबूब ज़ियारत कराई छा फरमाया से या अबा सालिह क़द आताक अल्लाहु इब्न व हुवा वलियुन व महबूबी व महबूबुल्लाह तआला व सयकूनु लहु शअनुन फिल औलिया वल अक़ताब कशानी बैनल अंबिया वर रुसुल हजरत अबू मूसा साले के मुझे महबूब फरमायो अल्लाह तो के एड़ो पुत्र अता फरमायो आ जेको अल्लाह जो भी महबूब मा मुस्तफा जो भी महबूब सुभान अल्लाह उन जो शान जी मा मुस्तफा जो शान नबियन ऐ रसूलन में सब का बुलंद वाला सोने दस्तगीर जो शान वरी वलियन ऐ कुतुबन में सब का बुलंद वाला सुभान अल्लाह सबसे आला सबसे आला बाला हमारा नबी खल्क से औलिया औलिया से रसूल तो मत करे सुभान अल्लाह खल्क से औलिया औलिया से रसूल और रसूलों से महबूब करीम फरमायो ए अबू मूसा सालिह अल्लाह जो भी दोस्ता अल्लाह जो भी महबूबा मा मुस्तफा जो भी महबूबा वो तो असा जो भी दस्तगीर तो है जो मोहि जो सब जो पीर दस्तगीर दस्तगीर तो मत करे सुभान अल्लाह तो जो मोहि जो सब जो पीर दस्तगीर दस्तगीर हसन हुसैन जो बचो बेशक आहे सैयद ही सचो हसन हुसैन जो बचो बेशक आहे सैयद ही सचो वंड वंडण वारो वीर दस्तगीर दस्तगीर तो जो मोहे जो सब जो पीर दस्तगीर दस्तगीर हज़रत अबू मूसा साले के महबूब ज़ियारत कराई ज़ियारत करे फरमायो अल्लाह तो के एड़ो पुत्र अता फरमायो जेको अल्लाह जो भी महबूबा मां मुस्तफा जो भी महबूबा आला हज़रत छा फरमायो तू है वो गौस के हर गौस है शैदा तेरा तू है वो गैस के हर गैस है प्यासा तेरा सोना दस्तगीर तो वो